घर में सौदो सूद कोने जो माण्हू मानी टुकुर खाए ऐं तू वते तो बचुल ते पैसो लूटींदो। न न मां पैसा छो लुटाईंदुसि? सब खबर आ मूंखे, सब खबर आ। मखण मूंखे सब कुछ बुधाए छॾियो आ। तू जा प्रकार असां जे अॻियां पधरा आहिनि। तू न निभागे मखण ते चवण ते लगी इहो असां भाउ भेण के पाण में विढ़ाए तो ऐं तू वरी उन जी शरारतुनि ते सफ़ा मुझी पई आई। तू इन्हे क़ाबिल आई प्योर जो तोसां बेगुल जेका सो दुश्मनी करे बेगुल को तो भलाऊं बिट जंदी मने तू छाई आलू वडो सुरीलो आ ता सालू के निधण को करे न था मारे सको। हा ये मुठा टेणे टेणे न कंदा कयो ओ घर धानी कुछ टुकुर मिले तो दादी बुखड़ी लगी आ का मुखे मानड़ी खारायो। बाबा मुआ असां जे घर में सीधो सामान कोने असां पाण में ता पया विड़ऊ तू वरी हिते आयो आ मानी टुकुर आए कोने को। अटो चावर गेह खंड मसाला बाकरो गोश्त सब्जी पया टमाटा पियान पर मसलो एकड़ो बियो आ जो केर चाहण वारो कोने केर चाढ़े जे त खाऊं न सामान त पियो आ। असां छा कयूं? अकुल जा अंधा कुछ सोच सोच अदोली मो छा थो चए वो कन्न खोले बुध छा थो चवे? चवे तो त सामान मुझे घर में पयो आ पर पचाइण वारो कोई कोने। हा न अदा हाणे इंगे कर तू वन इन जे घर मा सजो राशन खणिया त पचाए खाऊं। हां जी सलाह आडी थी आदी हिया विस हिया है तू को हिना के काबू कर आज सालू बीट है मतलब मुझे घर सामान खयो था छोड़ वो सामान खण दो वने। हां त खणदा से सामान तू छड पे गुण तू छड मुझे घर सामान न खणे जल्दी से फदी वे हानो हण कुछ भी थी पवे वो सालू के मान छाड़ी दस मुझे घर जी तबाही कर दो यो मुझे दुश्मन है केडो दुश्मन चुप करे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।